घोसपुर भरिसां कचे जे इलाइक़े दुरानीमर थाणे जे अध ॻोठ चनेसर सब्ज़ोई में चाचड़ ऐं सब्ज़ोई बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे ज़मीनी तकरार ॿीहर कर खंयो आहे। तकरार जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जे हथियार बंदनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबबि सॼो इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। इलाइक़े जा माण्हू फायरिंग सबबि ख़ौफ़ बचां पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया। ॿिए तरफ़ मिलियल ॼाण मूजिबि फायरिंग में सब्ज़ोई बिरादरी जा 4 ॼणा शदीद ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मियुनि में अली सब्ज़ोई, मीहो सब्ज़ोई, टीटू सब्ज़ोई ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मी वाक़े वारे हंधि पियल आहिनि। इतला बावजूद हद जी पुलिस जाइ वारदात ते न पहुती। होॾां धुरनि में छिकताण ऐं वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त वाक़े जे ज़ख़्मियुनि मां 2 ज़ख़्मियुनि जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे। जी नाज़रीन, घोसपुर मां असां झेड़े जी ख़बर शेयर कंदा हलूं। घोसपुर भरिसां कचे जे दुरानीमर थाणे जी हद ॻोठ चनेसर सब्ज़ोई में चाचड़ ऐं सब्ज़ोई बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे ज़मीनी तकरार ॿीहर कर खंयो आहे। धुरनि जे फायरिंग में सॼो इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। जॾहिं त गोलियूं लॻण सबबि सब्ज़ोई बिरादरी जा 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला बावजूद हद जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। धुरनि में वक़्फ़े सां फायरिंग ऐं छिकताण जो सिलसिलो जारी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।